अस्सलाम वालेकुम। आबादकार के ॿाहिरि आहिनि असांजा, उन्हनि खे ॼाणण जे लाइ पधिरो कजे थो त लाड़ जी जेका मौसम आहे उन में हींअर जेका तब्दीली आई आहे मुसलसल। हाणे जेको सारियुनि जी पोख जो टाइम थिए थो, उते पाणी जी खोट समेत ॿिया मसइला थियनि था। उन सां गॾोगॾु जेको आहे सो सिल जो मर्ज़ु, सिल जी मौसम जंहिंमें सिज जो न निकिरणु, गर्मी पद घटि हुअण सां केतिरा ई मर्ज़ जनम वठी रहिया आहिनि, जंहिं लाइ उनजो सिधो सओं असरु जेको आहे सो ज़मीन ते पइजी रहियो आहे ऐं असांजे आबादकार वारनि खे वॾो नुक़सानु जेको सो खणणो पइजी वियो आहे। ज़मीन अगरि तव्हां चाहियो था त बहितरु थिए, घटि ख़र्चु हुजे, त वधीक जेके दवाऊं आहिनि, वधीक जेके से हरू जा स्प्रे खां बजाए तव्हां जेके से जेको ऑर्गेनिक मादा आहिनि, नामायती मादा आहिनि, उन्हनि जो इस्तेमालु करियो ऐं जेको सो पेस्टिसाइड दवाउनि खां बचो। तव्हां चाहियो था असांजी ज़मीन हिन सिल जे मर्ज़ में बहितरु थिए, कोशिशि कयो जेको महिनत आहे उहा ज़मीन जी तयारी में करियो ऐं ज़मीन जी तयारी खां गॾोगॾु जेको उन पहिरियों बाण आहे उन अधु ॿोरी यूरिया सां गॾु ज़िंक जो इस्तेमालु करियो ऐं जेको ॿियो बाण आहे उन में अधु ॿोरी यूरिया सां गॾु सल्फर जो इस्तेमालु कयो। टे बाण ते बि जेकॾहिं सल्फर जो इस्तेमालु थी सघे थो त ठीकु आहे, न त अधु ॿोरी यूरिया सां गॾु कार्टेप जेको आहे उनजो इस्तेमालु करियो ऐं उन सां गॾु बोरान ऐं कैटालिस्ट जा जेके स्प्रे नेसर जे टाइम ते ॾेई सघो था त ठीकु आहे, न त SOP जेको आहे उहो इस्तेमालु करियो बाण जे बजाए चोथे नेसर जे टाइम ते ऐं इनशाला तव्हांजी खे जेको सो हुनजी ज़बरदस्त रिज़ल्ट मिलंदी। तमामु घटि ख़र्च में तमामु सुठी आबादी, छो हींअर सारियुनि जा रेट जेके आहिनि हिते तमामु बहितरु आहिनि, पर हुनजे लाइ असां जेकॾहिं हुनजी सही नमूने परवरिश कईसीं, सही नमूने सार संभाल कईसीं, मौसमी असरनि खां बचाइण में कामयाबु थियासीं त जेको सो बहितरु आबादी खणी सघूं था। पर असां जेकॾहिं उन्हनि जे मर्ज़नि खां बचाए न सघियासीं ऐं जेको सो हरू जा बाण इस्तेमालु कयासीं त उहा ज़मीन तव्हांजी जेको सो ख़राबु थी सघे थी ऐं तव्हांखे जेको सो फ़ाइदे बजाए नुक़सानु थी सघे थो।